हिंगोर जामा अमा खे ख़बर ॾींदा हलूं। मीर ख़ान मंगने जो जे रिपोर्ट मुताबिक़ सिंधु आबादगार इतिहाद ऐं बैरिस्टर टीम ज़िला खैरपुर मीरस पारां भाण जे खोट ख़िलाफ़ रानीपुर में एहतजाजी मुज़ाहिरो। सिंधु आबादगार इतिहाद ज़िला खैरपुर ऐं बैरिस्टर टीम ज़िला खैरपुर पारां ज़िले अंदर भाण जे खोट ख़िलाफ़ रानीपुर में पुराणे बस स्टैंड खां दस्तगीर गेट ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते सहाफ़ी इतिहाद खैरपुर के अगवान रईस गुलाम हुसैन चांग, आबादगार इतिहाद के सदर जमाल महमूद खोड़ो, बैरिस्टर टीम के अगवान आरिफ अली खाकी, दीन मोहम्मद चांग, जाहिद सामटियो, जुल्फकार अली सहतो, करम सामटियो, मुजीब आज़ाद भेलार, मेहदी हसन भागत, किफ़ातुल्ला शेख, महबूब सहतो और ज़ुबैर अली सहतो मीर खान मंगने जो ॿियनि रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन चयो त तालका सोबोदरो समेत सॼे ज़िले में भाण जी हथरादू खोट आहे। कणक के फसल लाइ भाण लाइ आबादगार परेशान आहिनि। भाण जी फी बोरी 2000 रुपया मथे विकिरो थे पई, पर अफ़सोस ज़िले इंतज़ामिया ऐं तालका सोबोदरो जी इंतज़ामिया उन माफ़िया सां भाङे भाईवार थी आबादगार हारुनि खे हथ सां फराए रहिया आहिनि। बार बार दाहूं करण बावजूद को भी नोटिस वठण लाइ तैयार न आहे। हर रोज़ भाण महांगो थी रहियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त सॼी सिंध मां भाण जी खोटे ख़त्म करे सरकारी अघ ते भाण फराहम कयो वञे।